कोटली कबीर का खबर शामिल क्यों पिया। गुलाम असगर हुलियो जे रिपोर्ट मुताबिक कोटली कबीर भरपासे गोठन में वापडा वारन जो आज़ार वधी वियो जॾहिं त बिल अचण खां पहिरियां लाइनमैन सईद नागौर अमला राज पर लाइट कटे वञनि था। रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। जॾहिं त ॾेवणा शाक पीर वटियो पीर उस्मान शाह दड़ी हुलिया हैदर राजपूत रमज़ान खरल नबी बख्श गूंदल ऐं ॿियनि गोठन में लाइट कटे छॾी आहे। बाक़ी क़ौमी शाहराह ते रिश्वत एवज़ अटे जूं चकियूं टेबलियूं बेहजूं कुर्सियूं ऐं होटलनि ते पेट्रोल पंप ते गैर कानूनी कुंडा हया वञनि था, पर केर बि पुछा करण वारो कोन्हे। जॾहिं त हर महीने जो बिल अचे बि कोन थो, पहिरियां लाइट कटे वञनि था ऐं चवनि था त असांखे ख़र्चो पाणी ॾियो त लाइट चालू कयूं। जॾहिं त गैर कानूनी अटे जूं चकियूं ट्यूबवेलियूं बेहजूं पुरीसूं पेट्रोल पंप ते गैर कानूनी कुंडा हलन पिया। उन्हनि खां गरी रिश्वत वठी पाण में खाइनि था। उन्हनि रिश्वत जो हिकु कारोबार शुरू कयो आहे जेको महीने जे लखें रुपया मंथली वठण सां असां एसी दादू ऐं इंजीनियर नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयूं था त अहिड़ा करप्ट लाइनमैन हटाए ईमानदार लाइनमैन रखिया वञनि।